दौड़ शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे पानी बीठल है। अज हिन वक्त दुबई बंगलो सोसाइटी, नूर सिटी, गुलशन शहबाज ऐं ॿियनि इलाइक़नि जा जेके रहवासी आहिनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नवाब शाह रोड ते धरणो हणी वेठा आहिनि। कॉलोनियुनि में तमामु घणो पाणी अची वियो आहे, जेको सिमनाले जो पाणी आहे ऐं अॻियां किरास जेको उन्हनि सफ़ाई न कराई आहे, बंदि हुजण जे करे सॼो पाणी असांजे घरनि ऐं कॉलोनी में दाख़िल थियो, अचण वञण माहौल थी वियो आहे। सॼी शहर जो पानी जेको आहे सो असांजी दुबई बंगलोज़ में, नूर सिटी ऐं ग्रीन सिटी में अची रहियो आहे ऐं अॻिते ही सेम नालो खुलराइनि कोन था ऐं ही सभु सेम नाला शहर जो सॼो पाणी असांजी कॉलोनी में गॾु थियो आहे। बिल्कुलु पानी जेको आहे सो गोॾे खां बि मथे आहे, घर में पानी दाख़िल थी वियो आहे। असांजी मस्जिद जेका आहे सो असां निमाज़ कोन था पढ़ी सघूं ऐं असां इंतिज़ामिया खे वधि में वधि टियों चौथो ॾींहुं मुसलसिल चवंदा आया आहियूं, लेकिन कंहिं बि असांजे ध्यानु कोन ॾियो। हाणे छा आहे त सूरत हाल ही आहे, जेकॾहिं ओलह पासां वठिजे त हेॾां ज़मीनूं आहिनि, उन्हनि जो पाणी निकिरी करे हिननि वटि अचे पियो। आॾो जेको सिम नालो ओरिजिनल सिम नालो आहे उनखे बंदि कयो वियो आहे, जॾहिं की कल्ह DC मौजूदु हुयो, असांजो चेयरमैन साहब मौजूदु हुयो। हाणे हुतां रुगो खोलराए हलिया था वञनि, वरी पोयां हुननि जे ई माण्हू बंदि करे था छॾीनि। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोही, सन TV न्यूज़ दौड़।